हाजी खान मोहम्मद साहब जन जी सोशल मीडिया ते जेका दीनी खिदमत है इन जे मुतलक तव्हांजो छा राय आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह। माशाल्लाह हाजी खान मोहम्मद चाचड़ साहब असांजो सीनियर नात खान है ऐं हिन ज़िंदगी जो काफ़ी हिस्सो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी कंदे गुज़ारियो आहे। त माशाल्लाह अॼु जेको आहे त उन खे इहो एज़ाज़ मिलियो आहे जो जीअं त सोशल मीडिया जो दौरु आहे, तव्हां ॾिसी रहिया हो। त उन हवाले सां जेको साईं जन जो पेज आहे हाजी खान मोहम्मद चाचड़ जे नाले सां, उन ते अॼु माशाल्लाह 1 लख फॉलोवर्स जेके आहिनि न उन में ऐड थिया आहिनि ऐं उन ख़ुशी में अॼु ही जेको आहे प्रोग्राम सजायो वियो, तकरीब सजाई वई। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। मां तहे दिलि सां हाजी खान मोहम्मद साहब जन खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं दिली दुआ थो कयां त अल्लाह ताला हिन जे आवाज़ में, हिन जे इल्म में, अमल में बरकतूं था फरमाए ऐं साईं जन खे सचो ऐं पक्को आशिक़ रसूल बणाए। महिरबानी। नबीदा साहब, तव्हां हाजी खान मोहम्मद जे चाचा जो पेज, चाचा जे नाले सां जेको पेज आहे उन्हनि जो ख़िदमतूं जे मुताबिक़ तव्हां कुझु ॻाल्हायो? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं भली ॻाल्हि आहे, बहितर आहे, तमामु बहितर पेज हली रहियो आहे। असांखे तमामु ख़ुशी थींदी आहे। असां नंढे खां वठी साईं जन जूं नातियूं तमामु ॿुधा हुआसीं, ठीकु आहे, पर हाणे नए अंदाज़ में अचनि थियूं। तमामु बहितर ख़ुशी थी, साईं जन जी महिरबानी। जनाब सिंधी इस्लामिक चैनल जा तव्हां पाण एडमिन आहियो ऐं छो त तव्हांखे पंहिंजो क़दुरु हूंदो, तव्हां हाजी खान मोहम्मद चाचड़ जे पेज तां जेके कुझु तव्हां ॾिसो पिया उन मुतालिक़? अल्हम्दुलिल्लाह, भली ॻाल्हि आहे। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, तमामु बहितरीनु नात खान हर को पंहिंजी चाहे त अॻिले पुराणे दौर में टेपिन जो दौरु, अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे। हर हिकु इंसान वटि टच मोबाइल आहे, उन में पंहिंजो वीडियो वग़ैरह ॾिसी सघे थो। अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा सोशल मीडिया ते पेज आहिनि। भली ॻाल्हि आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। जंहिं महिल नातिन जो अधु जी माना तमामु पुराणियूं नातिन जे हिसाब सां सुठो कमु आहे। माशाल्लाह, तमामु असांखे ख़ुशी आहे। साईं जो 1 लख फॉलोवर ते असां मुबारक पेश कयूं था। सिंधी इस्लाम पर